तव्हां इहो भलो कमु शुरू कयो अथव, न त बाबा आम माण्हू किथे थो सलौब में खीसे में हथ विझण थो पिए। वाह 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 जो कमु शुरू कयो अथव। सही था चओ वॾा, ही दौर पिनण जो नाहे। हल उहो बि को वक़्तु हुयो फ़क़ीर खे ख़ाली हथे मोटाईंदे ऐब सम्झियो वेंदो। उन वक़्तु सिंध ख़ुशहाल हुई ऐं धारिया बि कोन आया हुया ऐं असांजी आमदनी असांजे ख़र्चनि खां वधीक हुई। हाय हाय मुंहिंजी ख़ुशहाल सिंध। वॾेरा तव्हां असांखे ख़ैर में यादि कयो। दरअसल दिलू वारनि जे वञण खां पोइ जेका जॻह ख़ाली हुई तव्हां पंहिंजे पाण मुरादे संभाले वरिती आहे। इहो उस्ताद अनवर चए बि नथो अचे। मां नथो चाहियां त मां सुहिणे सिपाही खे चवां, पर फ़क़ीर अवां ई हुनजो बिलो कयो। इशारो सम्झी वियासीं। संत कमु थी वियो। वो ईअं अवां हाणे चांहि पी वठो। जी साईं। कमु अहिड़ो कयो जो उस्ताद रड़ियो वेठा शागिर्द ॿुधनि। माफ़ी साहब, माफ़ी अबा माफ़ी। माफ़ी नहीं बस माफ़ी दे सकया तो के टे ऑप्शन आहिनि। साहब कहिड़ा टे ऑप्शन अबा? ऑप्शन नंबर 1 तोखे 100 चक्कर कनकोशी करणी पवंदी। ऑप्शन नंबर 2 25 डंडा 100 बि स्पेशल जगह ते। ऐं ऑप्शन नंबर 3 समूरा पैसा खीसे वारा मुंहिंजे हवाले कर। अबा ऑप्शन त टई ओखा आहिनि, पर मां पहिरियों ऑप्शन क़बूल थो कयां। 100 दफ़ा कनकोशी कंदे। हाओ अबा। शुरू थी। वॾा हिन खे त 10 चकरनि में चक्कर शुरू थी वञे। छा थो चए बहादुर साहब? ऑप्शन 2। ऑप्शन 2 बहादुर रेडी आई? हाओ त हाओ। ऑप्शन नंबर 3 हाओ। ये तो मोहम्मद जी शॉपिंग जा पैसा आने। ना त मोहम्मद जी शॉपिंग जा पैसा आहिनि। अरे कटोस बाहर। हिननि जी ज़रूरत न आहे, मां पाण थो वञा। वॾा ॿुधो आहे त पुनू खे पुलिस प्रमोशन ॾिनो आहे ऐं इनाम बि ॾिनो आहे सिक्कू जे सिर जो। वॾा हिन चक्कर पुलिस वारा मल मारे विया आहिनि। तव्हां दिलगीर न थियो। कम जी पोई मल हूंदी आहे ऐं पोई मल असां मारींदासीं। असां इहो कीअं रे वॾा? थोरो पोइ ते ॾिसो। वॾा हीअ का वरी पुलिस जी चाल त न आहे का? नहीं मूंखे त वॾो डपु पियो थिए। डिॼो न, राणी धाड़ेल थियण लाइ आई आहे। कीअं राणी? हा मूंखे पलांट करणो आहे हर उन ना इंसाफ़ीअ जो जेका मूंसां मुंहिंजे घर वारनि सां कई वई आहे। शाबाश राणी। वॾा ही त असली राणी आहे। हा बिल्कुलु मखण जी चाणी। मुंहिंजो हथियार किथे आहे? राणी हाणे हथियारनि वारी जंग वई। हाणे तूं मोबाइल फोन खण ऐं बैटरी फुल रख। कीअं था हिते झंगल में मेला मचायूं? वॾा हाणे मां सभु सम्झियुमि। हाणे वाकई
सिकुअ जा पलांद थींदा पलांद। एड़ा तेड़ा तव्हांखे शींहं कोड़कीअ फसाए ॾींदासूं। या कहिड़ी कोड़की आहे वॾा? तूं चुप कर टिलू। हथ मिलायो, पलान जो वाइदो कयो। छा थियो आहे? जंहिं सिपाहीअ खां भॼी भॼी जिंद छॾाए घर पहुचंदो हुयुसि, अॼु उन सिपाहीअ जे हथ अची वियुसि। पोइ 10 भेरा कन कोशी, 3 डंडा खाई, 12,000 रुपयो तुंहिंजी शॉपिंग जा कसराए तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। तुंहिंजी शॉपिंग जा पैसा तो आया। सच में? हाँ बहादुर जी। मुंहिंजा मिठड़ा मोर मुड़स बनी हू वाइपर त खणी अच। वाइपर? हाँ हाँ जल्दी में जल्दी। जी वाइपर। पर मुमला हाँ? सुबह तो मां घर जी सफाई कई हुया। हाँ तो बिल्कुल सुबह जो सॼे घर जी सफ़ाई कई, पर हाणे मां सफ़ाई कंदसि। ऐं ख़बर थी घर जी न जिंदगी हमारा लाइ कहिड़ी लोली ॾिनी ख़बर ई न आहे। हेलो केर? हेलो बहादुर हे तो सना मर्द आहे। छा मतलब? तो जुरत कीअं कई मुंहिंजे मोबाइल तां कॉल अटेंड करण जी? पर मतलब सना मर्द आहे? तो कंहिंखां पुछियो सना मर्द आहे औरत आहे या टी जिन्स? पर तव्हां मर्द आहियो ई नहीं। जीअं तो मुंहिंजी कॉल अटेंड कई आहे न, ईअं ई सना जे मुड़ुस बि उनजी मोबाइल चेक कई हूंदी, उन तां कॉल करे ॾिसंदो हूंदो त हू कंहिंसां ॻाल्हाईंदी आहे। तव्हां मर्द जेका आहे न, असां औरतुनि खे चीट कंदा आहियो। ॾिस मुमला, इहो सरासर असां मर्दनि ते इल्ज़ाम आहे। बुनियादी इख़लाक़ में शामिल आहे त कंहिंजी बि पर्सनल शइ उनजी इजाज़त खां बग़ैर इस्तेमालु न कजे। पर सना मर्द? अफ़सोस आहे मूंखे हिन ॻाल्हि त तो जेका बद इख़लाक़ी कई आहे उनजो तोखे ज़रूर बि अहसास न आहे ऐं तूं अञा बि उन ई साॻी ॻाल्हि ते अड़ियो बीठो आहीं। ठीकु आहे, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त मां वञा थी तुंहिंजो ही घर ऐं तुंहिंजी इहा अना छॾे। इहा ज़िद तोखे ई मुबारक हुजे। न न मुमल, मुंहिंजो इहो मक़सदु न हुयो। सॉरी, मूंखे माफ़ कर। ठीकु आहे, जेकॾहिं एतिरो फोर्स करी थो त ज़ाहिरा जो मुड़ुसु आहीं, मां तोखे माफ़ कयां थी। पर हा ॻाल्हि ॿुध, ॿीहर मां अहिड़ी का बद इख़लाक़ी बर्दाश्त कोन कंदसि। थैंक यू। वञ हाणे।
वरी इन ख़ुशीअ में चांहि ठाहे अचु। खोड़ चाहे मां पंहिंजी नुंहं लाइ राणीअ जे लाइ जमादार साहब मूंसां इंसाफ़ कयो। मां इसाक वारे टोले सां मिली अचां। हिकु डोमिसाल जे कागर जा 50,000